अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहियो है 4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंदजी मोरो भरिसां दर्स पुलिस थाणे जे हद दर्स शहर जे रांझू पीर कॉलोनीअ में पोरियत इशफाक मल्हाह जे घर खे पुरासरा नमूनी राति जो बाहि लॻी हुई। बाहि लॻण सबबि घर में पियल हंध खटूं कपिड़ा ऐं ॾाज जो सामान सड़ी रख जो ढेर थी वियो। बाहि लॻण जो सबबि मालूम न थी सघियो आहे। घर भाती माइटनि ॾांहुं वियल हुआ। शाम लगे 12 अंदाजन शाम तो 1 बजे केरा चोर आया या ता पाण अल्लाह को ताला से बाह लगी है आया ताला बनना को सामान कढना वो बाजा में बाह छोड़ना असा केड़ो यतीम नो कयो पाड़ियार जो छा चवणा त ताला ताला भगातन हां चरता खड़को हो इना के खड़को हो असा घर भाती कोई कोन मुझे पुट 4 बजे वियो। ए 4 JDO न्यूज़ में फिलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो ए 4 JDO न्यूज़।